अज 14 मार्च एक्शन फॉर रिवर्स सॼी दुनिया में इहो वधंदड़ पंहिंजूं दरिया बचाइण जूं तहरीकूं आहिनि जेके साउथ अमेरिका खां वठी सॼे सभिनी कॉन्टिनेंट्स में शुरू आहिनि। ऐं अॼु सिंध में उन ॾींहं खे मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि आबादगार तंज़ीमुनि सभिनी गॾिजी मल्हायो ऐं उन ते एहतिजाज प्रोटेस्ट कयो त सिंध ते ही स्ट्रेटेजिक नवां कैनाल्स न ठहनि ऐं उन बैनुल अक़वामी जिदोजहद सां गंढियो त हिन रियासत जा जूं हुकूमतूं ऐं इदारा असांखे बचाइण जे बजाए सिंधूअ खे सुकाइण जे लाइ पिया कनि। इंडस सुकी वेंदी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं आयूं। उन करे उनखे बचाइण लाइ सभु दोस्त निकितल आहिनि। सिंध जो हर नौजवान, हर बाशऊर, हर गैरतमंद निकितल आहे। साॻी उन्हनि खे धोखो ॾियण लाइ वरी वक़्त जा सिंध जा हुकुमरान निकितल आहिनि माण्हुनि खे गुमराह करण लाइ, जेको कॾहिं फज़ूल क़िस्म जूं रेज़ोल्यूशन्स ॿियूं ऐं बयान ॾींदा था वठनि। अॼु इन ॾींहं खे मूं मौज़ून सम्झो त इन खे बचाइण जा पेरा खणो ऐं पेरा खणण अॼु हिते पंजाब मां आयासीं। ऐं पंजाब में बि किथे जितां चश्मा झेलम लिंक कैनाल निकिरे थो ऐं चश्मा झेलम लिंक कैनाल सिंधूअ मां चश्मा बैराज वटां निकिरे पियो। इन लाइ आया आहियूं त उहे पेरा खणी चोरीअ जा सॼी सिंध खे ॾेखारियूं। ऐं अॼु असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त सिंधू नदीअ ते जेके ॾुखिया ॾींहं आहिनि, सिंधू नदी बचाइण लाइ अॼु निकितो आहियां पंहिंजनि साथियुनि सां गॾु। इंशाअल्लाह अल्लाह साईं असांजी मदद कंदो, मालिक मदद कंदो, सिंध जो अवाम उथी बीहंदो ऐं सिंधू नदीअ खे ईंदड़ नसलनि खे बि वहंदो ॾेई वेंदासीं जीअं असांखे पोइ नसलनि असांखे वहंदड़ नदी ॾिनी।